सुहिणी मेहार। मुग़ल ख़ानदान जे मशहूर बादशाह शाहजहां जे ज़माने में पंजाब मुल्क जे गुजरात शहर में तला नाले हिकु कुंभर रहंदो हो। मिटीअ जे थांवनि जोड़ण जे फ़न में संदसि को बि सानी न हो। ख़ुदि बादशाह ऐं अमीर बि घर जे इस्तेमाल जा थांव फाउंस ख़रीद कंदा हुआ ऐं मथसि हर क़िस्म जी नवाज़िश ऐं महिरबानी कंदा हुआ। उन कुंभार खे हिकु न्याणी हुई जंहिंजो जनमु शबे क़दर जी सगोरीअ राति जो थियो हो। नंढपिण खां ई हिन नीगर जे चेहरे मां नूरानी हुस्न पियो बहकंदो हो ऐं जीअं उमिरि में उसरंदी वई तीअं संदसि जलवो ऐं जमाल बि ज़्यादा थींदो वियो। संदसि बेमिसाल सूंहं जे करे ख़ैस सॾींदा ई सुहिणी हुआ। मतिलबु त 14 वरियनि जी ॼमार में 14 जो चंड थी पई। साॻे ज़माने में हिकु वॾो वापारी मीरज़ा आलीअ नाले बुखारा में रहंदो हो। जहिड़ो हो शाहूकार तहिड़ो ई हो सखी ऐं दीनदार। दुनिया जा सभु सुख नसीब हुयसि मगर औलाद जो सिकायल हो। राति ॾींहुं इहो ई फ़िकिर लॻो पियो हूंदो हुयुसि। नेठि हिकु ॾींहुं मालूम थियुसि त कंहिं अजनबी दरवेश अची संदसि वतन में वासो कयो आहे। हिकदमि संदसि ज़ियारत लाइ रवानो थियो। फ़क़ीर सां मुलाक़ात करे हिन खे पंहिंजी दिलि जो दर्द ॿुधायई। दरवेश दुआ कयसि ऐं चयाईंसि त तुंहिंजे मन जी मुराद जल्द पूरी थींदी ऐं सुतती हिकिड़ो पुटड़ो ॼमंदुई, मगर उहो 16 सालनि जी उमिरि में तोखे जुदाईअ जो दाग़ ॾेई कंहिं ॾूरां ॾेह रमंदो रहंदो। पूरे 10 महीने मीरज़ा आलीअ खे पुटड़ो ॼाओ। चवनि था त हुन जो जनम बि साॻीअ शबे क़दर जी राति जो थियो जंहिं ते सुहिणी ॼाई हुई। चौगिर्द वाधायूं वरी वयूं। छोकिरे जो नालो इज़त बेग रखियाऊं ऐं खेसि लाॾ कोॾ सां निपायो वियो। जॾहिं वॾ भरो थियो तॾहिं हिंदुस्तान मुल्क जंहिंजी घणी तारीफ़ ॿुधी हुयाई तंहिंजे ॾिसण जो अंदर में शौक़ु अची जाॻियुसि। पिणस खे जॾहिं संदसि इरादे जी ख़बर पई तॾहिं उन खेसि घणो ई रोकियो पर हू कोन मुड़ियो। आख़िर गच माल मथां साण खणी सैर ऐं सौदागरीअ लाइ ॻोठां संभरी हिंदुस्तान ॾे रुख रखियाई। घुमंदे घुमंदे अची दिल्लीअ में निकितो। गच मुदत दिल्लीअ में ऐश इशरत ऐं मज़े में गुज़ारियाई पर नेठि कक थी वियो ऐं लाहौर वञण जो पह कयाई। लाहौर जो शान ऐं शौकत ॾिसी निहायत ख़ुशि थियो ऐं उते जूं केतिरियूं ई नफ़ीस ऐं उम्दियूं शयूं ख़रीद करे वरी वतन ॾे वाॻण जो ख़्यालु कयाई। जॾहिं गुजरात शहर जे वेझो पहुतो तॾहिं उन जी रौनक पसी। दिलि थियसि त 2-4 ॾींहं रही सुकून वठां। शहर जे बुज़ुर्गनि ऐं शाहूकार माण्हुनि सां ॾेठ वेठ कयाई ऐं हिकिड़े ॾींहुं पाण वटि गाने जी महफ़िल कयाई। महफ़िल में ॻाल्हियुनि तां ॻाल्हियूं कंदे ज़िक्र निकितो त शहर में तला कुंभर रहे थो जो थांवनि जोड़ण जे हुनर में निहायत क़ाबिल आहे ऐं संदसि सानी सारे हिंदुस्तान में ॻोल्हियो न लभंदो। इज़त बेग खे उन ई कुंभार ऐं संदसि थांवनि ॾिसण जो शौक़ु थियो ऐं मर्ज़ी थियसि त के थांव ख़रीद करे सूखड़ीअ तौरु पंहिंजे ॻोठु खणी वञा। पंहिंजे हिकु नौकर खे तला जे घर मोकिलियाई त वञी के सुहिणा बर्तन नमूने तौरु वठी अचे। थांवनि ख़रीद कंदे नौकर जी नज़र तला जी सुहिणी धीअ ते पइजी वई। हुन जो हुस्न ॾिसी हैरान थी वियो। मोटण शर्त पंहिंजे मालिक खे सुहिणीअ जी सूंहं जी ॻाल्हि कयाई। ॿुधण शर्त इज़त बेग जे अंदर में अची इश्क जी आग भड़की ऐं रीह ॾिठे सुहिणीअ ते फ़िदा थी पियो ऐं हुन जी मोहणीअ मूरत ॾिसण लाइ थांवनि जे ख़रीद करण जे बहाने कुंभर जे घर ॾांहुं रवानो थियो। सुहिणीअ खे ॾिसण शर्त सिक जो सलो जो संदसि सीने में अण ॾिठो उसरियो हो सो हैकारी वधी वण थी पियो। हाणे हुन वतन जो ख़्यालु असुल दिलि मां ई कढी छॾियो। शहर में हिकु दुकान खणी खोलियईं जंहिंमें तला कुंभर खां थांव वठी पियो विकिणंदो हो। हर रोज़ थांवनि वठण जे बहाने तला जे घर में पियो वेंदो हो ऐं उन ई रीति पंहिंजे महबूब जो दीदार करे पियो दिलि खे ख़ुशि कंदो हो। इश्क़बाज़ीअ में अहिड़ो महू थी वियो जो पंहिंजे माल मता जो बि को समा न रहियुसि। महांगा ख़रीद कयल थांव सस्ते अघ ते विकिणी आख़िर पाण खे कंगाल करे विधाई। जॾहिं संदसि नौकरनि ॾिठो त असांजो धणी गुजरात में खुप खोड़े वेही रहियो आहे ऐं बुखारा वञण जी वाई नथो वारे तॾहिं हिकु राति जो ओचितो ई ओचितो बाक़ी रहियल माल ऐं सामान खणी भॻा हलिया विया। हिन हादसे इज़त बेग खे वेतर सुञो करे छॾियो पर तॾहिं बि दस्तूर मूजिबि रोज़ तला वटि वञी ओधर ते ई थांव ख़रीद करे ईंदो हो। नेठि कर्ज़ में ॿुॾी वियो ऐं तला बि हाणे खांउसि कर्ज़ घुरण लॻो। तंहिं ते इज़त बेग चयसि त मुंहिंजा नौकर मूंखे फुरे सुञो करे विया आहिनि। मूं वटि कुझु बि कोन बचियो आहे जो तोखे ॾियां।
बाक़ी जे क़बूल हुजई त तो वटि नौकर थी वही कर्ज़ जा पैसा पूरा करे ॾियाई। तला उहा आश मञी खेसि पाण वटि नौकर करे बीहारियईं ऐं मथसि हर रोज़ घर ॿुहारण, थांव मलण ऐं थावनि जोड़ण लाइ दरिया मां चीकी मिटी आलण जो कमु रखियईंसि। इज़त बेग जो नाज़ सां निपनो हो, तंहिंजे लाइ हिकु नौकर वांगुरु नीच पोरियो करणु निहायत ॾुखियो कमु हो, पर यार जे दीदार संदसि दिलि खे आथत पई ॾिनी। तंहिं करे जीअ खे जफ़ा ॾेई सख़्तु महिनत कंदो हो। नेठि हणी पाण खे झोरे विधाईं। तला खे मथसि रहम आयो, जंहिं पंहिंजे मेहन चारण जे कम सां छॾियुसि। हर रोज़ सुबुह जो मेहूं काहे दरिया जे पार वेंदो हो ऐं शाम जो मोटी वथाण ते ईंदो हो। उन जे सबबि मथसि मेहार जो नालो पइजी वियो। हिकु ॾींहुं सांझीअ जो जीअं मेहन जी ॾुहाई पए कयाई, तीअं सुहिणी कंहिं कम सां वथाण ते आई ऐं मेहार खे मेहूं ॾुहंदे ॾिसी ताज़े खीर पीअण जी दिलि थियसि ऐं हुन खां चुको वठी पीताईं। मेहार हाणे सुहिणीअ खे अकेलो ॾिसी मेहूं ॾुहंदे साणसि पंहिंजे अंदर जो आज़ार ओरियो ऐं मथसि जेका माजरा वही हुई तंहिंजो सरबस तो बयानु करे ॿुधायईंसि। सुहिणी जा निहायत रहम दिल हुई, तंहिंखे मेहार जे हाल ते रहम अची वियो ऐं उन खां सवाइ हुन जी सुहिणी सूरत ॾिसी संदसि दिलि बि ॾाहुंसि छिकिजी वई ऐं ॿिन्ही जे विच में गहरो प्यारु थी वियो। पोइ ॾिहाड़ी सुहिणी खीर ऐं मखण जो मेह करे सुबुह शाम मेहार वटि वञी ॻुझी मोहबत वंडींदी हुई ऐं संदसि मुंहुं ॾिसण खां सवाइ आराम न ईंदो हुयुसि। सुहिणीअ जी अहिड़ी हालत माण्हुनि में चोबोल पैदा कयो, तां जो संदसि माउ खे बि खुड़क पइजी वई। माउ धीउ खे ॻुझ ॻोह में घणो ई सम्झायो, पर हूअ कोन मुड़ी। नेठि लाचार थी मुड़ुस सां ॻाल्हि कयईं, जंहिं यकदमि मेहार खे नौकरीअ मां कढी फिटो कयो। गिला ऐं गीबत टालण लाइ सुतती सुहिणीअ खे संदसि सोट ॾम सां शादी कराइण जो बंदोबस्तु कयईं। सुहिणीअ वेचारीअ घणो ई पिटियो खोयो, पर वरियो कुझु की न। आख़िर ज़बरदस्ती करे ॾम सां संदसि निकाह पढ़ायाऊं। जॾहिं साहुरे घर वई तॾहिं ख़ुदा खे ॿाॾायईं त ए ढकणहार, को अहिड़ो सबबु करे जीअं मुंहिंजी लॼ सलामत रहे। धणीअ संदसि अर्ज़ु अघायो। ॾम खे रोज़ राति जो अहिड़ी अघूर निंड वेठी वेंदी हुई जो सुहिणीअ जी यादगिरी बि न रहंदी हुयसि। अहिड़ीअ रीति सुहिणी पाकदामन रही, पर पल पल प्रिय खे यादि करे पई पचंदी ऐं पजरंदी हुई ऐं दरिया ते वञी माण्हुनि खां संदसि ॾस पतो पई पुछंदी हुई। होॾां वरी मेहार खे विछोड़े जे दर्द मारे विधो। कुझु ॾींहं त फ़क़ीराणो लिबास करे शहर जे आस पास फिरंदो वतंदो हो। नेठि हिकु ॾींहुं वझ वठी सुहिणीअ जे साहुरे घर वञी सैन हयाईं। सुहिणी आवाज़ सुञाणे वरितो त केरु आहे ऐं ख़ैरात ॾियण जे बहाने सां दर ते अची पंहिंजे लाचारीअ जो समूरो हाल सुणायाईंसि ऐं पिणु ईअं बि चयाईंसि त ख़ुदा मुंहिंजी लॼ क़ाइमु रखी आहे ऐं उमेद त पंहिंजो मेड़ो जल्दी थींदो। जेतोणीकि सुहिणीअ सां हिकु वार मिलण जे करे खेसि कुझु सुकून आयो, तॾहिं बि नाउमीदी घेरे वियसि ऐं हयातीअ मां आजिज़ थी झंग मुंहुं ॾेई हलियो वियो। पोइ मेहार कुझु अरसे बाद मोटी महबूब जे वतन ॾे वियो ऐं चनाब नदीअ जे परीअं भर सुहिणीअ जे घर जे आम्हूं साम्हूं दूंहीं दुखाए फ़क़ीर बणिजी वेही रहियो। संदसि सुहिणी सूरत ऐं नेक सीरत ॾिसी ओसे पासे जा मलाह ऐं ॿेले में रहंदड़ मेहार अची वटसि कचहरियूं कंदा हुआ, जंहिं करे वटसि मच्छी, मखण ऐं ॾुध जाम हूंदो हो। थोरे ई अरसे में संदसि नामाचारी वधंदी वई ऐं आम ख़ल्क़ वटसि दुआ लाइ अचणु लॻी। दस्तूर मूजिबि शहर जे ज़ालुनि जी बि वटसि आमदोरफ़्त थियणु लॻी। सुहिणीअ खे जॾहिं हिन नए फ़क़ीर जे अचण जी ख़बर मिली, तॾहिं शक पियसि त हीउ शायदि मुंहिंजो दोस्त मेहार आहे। सो हिकु ॾींहुं पंहिंजी निणान खे आज़ी न्याज़ी करे मोकल वठी फ़क़ीर जी ज़ियारत लाइ आई। ॾिसण शर्त हुन खे सही सुञाताईं। अकेलाईअ में सलाह कयऊं त अॻिते हर रोज़ राति जो मेहार नदी तरी ओरीअं भर अची सुहिणीअ खे मिलंदो। हाणे मेहार हर राति तरी अची सुहिणीअ खे मिलंदो हो। हमेशह पाण सां पकल मच्छी खणी ईंदो हो। जा ॿई गॾिजी खाईंदा हुआ ऐं पिरिय फुटीअ ताईं हिक ॿिए सां रूह रिहाणियूं करे वरी पंहिंजे पंहिंजे माॻ मोटी वेंदा हुआ। केतिरा ई ॾींहं किसो ईअं पिए हलियो। हिकिड़े ॾींहुं तूफ़ान जे करे मीरभरनि वटां खेसि मच्छी कान मिली। ख़्यालु कयईं त यार वटि हथें ख़ाली वञण बि न जुगाए। तंहिंजे करे पंहिंजी रान खे चीरे उन मां गोश्त टुकर कढी पचाए सुहिणीअ लाइ तोहफ़ो करे खणी वियो। पर घणी रत छॾण ऐं पाणीअ में पिसण करे
ओरीअ भर पहुचण शर्त साणो थी किरी पियो। सोणी ही हाल ॾिसी ॾाढी हैरान थी। जॾहिं मेहार सामत में आयो तॾहिं खांसि संदसि परेशानीअ जो सबबु पुछियईं। मेहार सारो हाल करे ॿुधायुसि। महबूब जी अहिड़ी कुर्बानी ॾिसी सोणीअ खे निहायत तकलीफ़ ऐं दर्द पैदा थियो ऐं चयाईं त तूं पंहिंजो फ़र्ज़ु अदा करे चुकें, हाणे जुगाए त आउं बि पंहिंजो फ़र्ज़ु अदा करियां। पर मेहार संदसि ॻाल्हि न मञी। ॿी राति जो हुन मेहार जो घणो इंतज़ारु कयो, पर हू ज़ाहिर न थियो। सम्झी वई त मेहार खे सूर बेहाल करे छॾियो आहे, जंहिंजे करे वाइदे ते पूरो न रहियो आहे। मेहार जी बीमारी जे करे संदसि दिलि में निहायत उणतुण ऐं आंध मांध थी। नेठि हिकु पको घड़ो हथु करे हिमत झले दरिया मां तरी वञी मेहार सां मिली। मेहार हिन जी हिमत ऐं कुर्ब ॾिसी हैरान थी वियो, मगर जीअं त पाण अञा कमज़ोर हो तंहिं करे लाचार क़बूल करणो पियसि त अॻिते सोणी वटसि तरी ईंदी ऐं उनखां पोइ सोणी हर राति जो सींगार करे सियारे तोणे ऊन्हारे दरिया जे दरिंदनि जो ख़ौफ़ न रखी लहरूं लंघी वञी पंहिंजे हबीब सां हेकांदी थींदी हुई ऐं संदसि टहल टकोर करे असुर जो अची घर भेड़ी थींदी हुई। मोटी अचण बाद घड़ो किनारे ते काहन जे घाटनि ॿूड़नि में लिकाए रखी वेंदी हुई। हिकु राति जो बदकिस्मती सां सोणीअ जी निणान खे सुजागी थी हुनखे घर खां ॿाहिरि वेंदो ॾिसी लिकी संदसि पुठियां लॻी ऐं सारी हक़ीक़त खां वाक़िफ़ थी मोटी अची घर सुम्ही पई। सुबुह जो भाउ सां ॻाल्हि कयईं, पोइ ॿिन्ही सोणीअ खे घणो ई सम्झायो ऐं ताना तुनका हयां, पर सोणी ॿुधो अणॿुधो करे छॾियो। मुक़ररु वक़्त ते पंहिंजे मंठार सां मिलण वेंदी हुई। आख़िर जॾहिं ॾिठाऊं त सोणी मुड़ण जी नाहे तॾहिं कावड़ ऐं गुस्से में भरिजी विया ऐं सलाह कयऊं त हाणे इन मां जान छॾाइणु घुरिजे। जिते सोणी घड़ो लिकाए रखंदी हुई सा जाइ संदसि निणान ॾिसी छॾी हुई। हिकु ॾींहुं मंझंदि जो वञी पको घड़ो ॿूड़नि मां कढी उन जाइ ते हिकु पके दिले वांगुरु रंग ॾिनल कचो घड़ो रखी आई। सियारे जी राति हुई, आसमान कारनि ककरनि सां छाइजी वियो हो। चौधारी ऊंदाह अंधोकार लॻो पियो आहे। सख़्तु तूफ़ान पियो घुघाट करे। दरियाह मस्तनि वांगुरु मौज में पियो झूले। कुननि जो कड़को पियो पवे, खिमड़ियुनि जा चिमकाट पिया पवनि ऐं मींहुं बि वसे पियो। ॼण त कुदरत पंहिंजे वस आहार सोणीअ खे चिताव ॾेई रही हुई त अॼु दरिया में घिरण जो ख़्यालु मन तां लाहे फिटो कर। सोणीअ जी दिलि में बि तरह तरह जा ख़्याल ऐं ख़तरा अचण लॻा, पर हीअ दहलजण जी न हुई ऐं वाइदे ते पूरी रही। इश्क जे अंध विचां कचे घड़े जी कल ई कान पियसि ऐं कुननि में काहे पई। जॾहिं विच सीर में पहुती तॾहिं कचो घड़ो भरणु लॻो, पर हिमत न हारे कुझु वक़्तु ॿाहुनि ऐं पेरनि सां तरंदी वई, पर नेठि संदसि उज़बा हणी हणी निस्ता थी पिया ऐं गोता खाइण लॻी। घणी ई दाहूं कूकूं कयाईं ऐं मेहार खे सॾु कयाईं। मेहार जेको संदसि इंतज़ारु करे रहियो हो तंहिंखे सॾनि जो पड़लाव कननि ते पियो, जंहिंमां मालूम कयाईं त सोणी ॿुॾण ते आहे। पाण वीचारो बिल्कुलु ॾुबरो ऐं ज़ईफ़ थी पियो हो, तंहिं करे मलाहनि खे ॾाढूं मेड़ूं मिनथूं कयाईं त पंहिंजी ॿेड़ियुनि ते चढ़ी सोणीअ खे बचाइण जो को बिलो करियो, पर तूफ़ान सबबि मलाहनि सफ़ा नाबरी वारी। तंहिं ते ॿियो को बि चारो न ॾिसी दरिया खे पिटींदो पाराता ॾींदो पाणीअ में घिरी पियो ऐं तरी वञी सोणीअ सां रसियो। पर हीणाईअ सबबि सोणीअ खे तारण जी ताक़त कान रही हुयसि। आख़िर ॿई साणा थी हिक ॿिए जे भाकुर में दरिया में ग़रक़ थी विया। मरहूम शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग साहब पंहिंजी किताब सुर सोणीअ सुफ़ो पहिरियों में सोहणीअ ऐं मेहार जो अहवाल ॾींदे चवे थो त इहो किसो पंजाबी किताबनि जो आहे, मगर सिंध में थोरो ॿी तरह चवंदा आहिनि त सोणी ज़ात जी वाहूचो हुई जा सिंधू दरिया जे ओलहंदे किनारे ते रहंदी हुई ऐं संदसि मुड़ुसु जंहिंजो नालो ॾम हो सो ज़ात जो सामटियो हो ऐं दरिया जे उभरंदे भर ॾांहुं रहंदो हो ऐं मेहार जो नालो साहड़ हो। चवंदा आहिनि त जॾहिं सोणी ऐं ॾम जी शादी थी ऐं ॼञ पतण ते आई तॾहिं मेहार खां खीर चुको वठी समण ख़ातिर घोट कुंवार खे ॾिनऊं, जंहिंजे पीअण सां सोणीअ जी दिलि मेहार सां अटकी वई ऐं मंझंदि हक़ीक़ी इश्क अची पैदा थियो। सोणीअ जी क़बर शहदादपुर शहर जे नज़दीक आहे। उतां कंहिं ज़माने में दरिया वहंदो हो।